अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों हाणे किस्त तव्हां ॾिठी आहे नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं कमाल खान जी एंट्री थियण वारी आहे तकरार ड्रामे में। छा कमाल खान तकरार ड्रामे में विलन जे रूप में ईंदो या दोस्त या दुश्मन जे रूप में? केतिरी इन ॻाल्हि में सचाई आहे, इहो केतिरे अरसे ताईं मुमकिन आहे? बिल्कुलु दोस्तों अॼु वाज़े करे तव्हांखे ॿुधाईंदासीं इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा जीअं तव्हांखे हर अपडेट सॼी कहाणी सम्झ में अची वञे। थी सके त नंढिड़ो अर्ज़ु आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो दोस्तों। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ दोस्तों। ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि कमाल खान जूं तकरार ड्रामे जे बारे में। फ़िलहालु हू ॿिनि ड्रामनि में शूटिंग में मसरूफ़ आहे, हली रहियूं आहिनि। अञा जेको आहे शूटिंग उन जी स्टार्ट नाहे थी सघे तो अन क़रीब कमाल खान तकरार ड्रामे में एंट्री हणे जीअं शेर अली एंट्री हई अहिड़े हिसाब सां पोइ थी सघे तो दुश्मन जे रूप में या दोस्त जे रूप में, कहिड़े रूप में बि अची सघे तो। थी सघे तो कमाल खान नवाब खान जो अची करे साथ ॾे अॻिते हली ऐं शेर अली ऐं सिजावल हिकु थी वञनि, ईअं बि थी सघे तो, मुमकिन आहे दोस्तों। इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। जीअं पकी वरी अपडेट आई त वरी उहा अपडेट बि असां तव्हां ताईं ज़रूरु पुॼाईंदासीं नेक्स्ट एपिसोड में। इहे सीन दोस्तों पोइ किस्त में तव्हां ॾिठा, हाणे नेक्स्ट एपिसोड में बि जेका अपडेट आहे ॿी की वीडियो नंढिड़े वीडियो में ॿुधायूं था तव्हांखे। पूरी ही वीडियो वरी डिघी थी वेंदी, इन जे करे इन वीडियो खे कमाल खान ताईं छॾियूं था। कमाल खान दोस्तों तव्हांखे केतिरो वणे थो ऐं तव्हांजी राय छा आहे कमाल खान जे बारे में, इहा कमेंट में ज़रूरु ॾींदा। ऐं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो जीअं तव्हांखे हर अपडेट टाइम सां बर वक़्तु मिलती रहे, मिस न थिए। अगर पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा पेज खे। मिलंदासीं असां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।